हाँ इहो त शक जी गुंजाइश त ज़ाहिर ज़िंदगी में हर शइ ते करे सघिजे थी, पर प्राइमा फेसी फेस ऑफ इट ज़ाहिरी तरह को वॾो धांधलो न थियो। अगरि थोड़ी घणी हुकूमती सख़्ती थी, हल्का फुल्का झेड़ा थिया, उहो पंहिंजी जाइ ते आहिनि, पर 20 सीटनि मां 15 सीटूं PTI खटे वरितियूं, 4 नवाज़ लीग, हिकिड़ो आज़ाद। त ज़ाहिर आहे सरकार जे ख़िलाफ़ धांधली त ॾुखी आहे, केरु करे नथो सघे, करे सघनि था त हू स्टैब्लिशमेंट या ग़ैबी क़ुवतूं करे सघनि थियूं। त ज़ाहिरी तरह उनजो अहिड़ी का धांधली न थी। ऐं मुंहिंजी मूंखां वेंदे इमरान ख़ान ताईं सभिनी जी जेके इहा कैलकुलेशन हुई त धांधली थींदी, उहो ज़रे घटि ग़लति साबित थी। ॻाल्हि जेका हुजे ग़लति हुई। ऐं प्राइमा फेसी इलेक्शन फेस यानी ज़ाहिरी तरह निस्बतन जेतिरी पाकिस्तान जहिड़े मुल्कनि में फेयर इलेक्शन थी सघे थी, ओतिरी फेयर थी वई। त चइबो त इमरान ख़ान पंहिंजी सियासी तारीख़ में पहिरियों दफ़ो पंहिंजे बल पंहिंजे सघ ते हिकिड़ो सियासी मार्को मारण में कामयाबु वियो। यानी जेका हुनजी ख़्वाहिश हुई त माण्हू हुनजो साथ ॾियनि ऐं टर्न आउट थिए ऐं वोट निकिरनि, उहो थियो। सो हिन हवाले सां चइबो त जेको नवाज़ शरीफ़ जो नारो हो त वोट खे इज़त दो, उन ते ई क़ाइमु रहियो माण्हू। त माण्हुनि ॻाल्हि इहा आहे त पंजाब जे माण्हुनि खे वोट खे, पंजाब जे वोटर जी वोट खे इज़त मिली वई। जी हा, ग़लति सही त बहस न आहे, ठीकु आहे। केतिरा फैक्टर हुआ। हाणे ॾिसो, आउं हमेशह चवंदुसि त जॾहिं सियासत इलेक्शन फेयर थिए त पोइ हुन ते तज़ियो करणु, हुन ते जेको आहे एनालिसिस करणु, हुनजो जाइज़ो वठणु सवलो आहे त भई छा कारण हुआ, पब्लिक मूड छा हो, ट्रेंड छा हो, सबबु छा इहो हो त नवाज़ लीग वारनि जेको आहे उहो साॻिया लोटा वरिता हुन पासे खां। सबबु इहो हो त अमेरिका वारो जेको नैरेटिव हो इमरान ख़ान जो, उहो वधीक पॉपुलर थी वियो। सबबु इहो हो त साईं ही जेके पुराणा खिलाड़ी वापसि आया त माण्हुनि में जेको आहे उन ते को ख़ुशी न थी। सबबु इहो हो त हिन हुकूमत नवाज़ लीग वारनि ईंदे ई महांगाई वधाइजी। हाणे इहे तज़िया ठहनि था। जॾहिं इलेक्शन जे फेयर थियण जो थिए या थियण जो आसरो हुजे त पोइ इहे सभु तज़िया ठहनि था। लेकिन हैवन सेड दिस, ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान जो नैरेटिव बयानियो जेको आहे उन ज़ाहिरी तरह हिकिड़ी जेको निस्बतन साफ़ इलेक्शन आहे उन में हू हावी रहियो पंजाब में। हाणे सुवाल इहो आहे त पंजाब में जेको आहे अगरि फेयर इलेक्शन थिया आहिनि, जेको ज़ाहिरी तरह थिया आहिनि, त छा सबबु आहे त लास्ट मिनट ते जेके ग़ैबी क़ुवतूं हिन इतिहादी जमात खे हुकूमत खे बिहारे वेठियूं हुयूं, उहो छो वाक़ई में न्यूट्रल थी वियूं? छो न्यूट्रल थी वियूं? हिन में कई सीटूं अहिड़ियूं आहिनि जिथे अगरि 3-4-5 हज़ार वोट हिते हुते थी वञनि हा त PTI जा MP किरी वञनि हा। त रीज़न छा आहे? पंजाब जे माण्हुनि खे इहो जेको इहो मौक़ो ॾिनो वियो त हू पंहिंजी मर्ज़ी जी चूंड कनि, त लास्ट मिनट ते जेका असांजी ग़ैबी ताक़तूं आहिनि उहे पोइते छो हटी वयूं या न्यूट्रल छो थी वयूं? हिन ते वॾो हिकिड़ो तफ़सीली जाइज़ो वठी सघिजे थो, पर अगरि हिकिड़ी 2 लाइननि में चइजे त आउं सम्झां थो हिन जो सबबु इहो आहे त पंजाब में गुज़िरियल 4-5-6 सालनि खां पहिरीं नवाज़ लीग एंटी स्टैब्लिशमेंट हिकिड़ो नैरेटिव ठाहियो पियो आयो, ऐं पोइ हुन खां पोइ इमरान ख़ान गुज़िरियल 4-5 महीननि खां उठाईंदो पियो अचे। त जेको पंजाब में हमेशह चवंदुसि त GT रोड जी राय अमा खे तव्हां इग्नोर नथा करे सघो। त पंजाब बाय एंड लार्ज ऐं स्पेशली GT रोड ते पहिरीं नवाज़ शरीफ़ हिकिड़ो एंटी स्टैब्लिशमेंट हिकिड़ो पंहिंजो नैरेटिव ठाहियो, छाकाणि त पंजाब में जहिड़ो पॉलिटिकल फोर्सिस ऐं असांजी जेका इस्टैब्लिशमेंट आहे हुनजे दरमियान स्पेस वठण जो बि त हो न। त आख़िर मुल्क कंहिंखे हलाइणो आहे? पॉलिटिकल डिसीशन्स कंहिंखे वठिणा आहिनि? इकनॉमिक डिसीशन्स कंहिंखे वठिणा आहिनि? त उहो जेको जहिड़ो पहिरीं नवाज़ शरीफ़ विधो हो त उहो हलंदो रहियो, ऐं हाणे फाइनली इमरान ख़ान हुनखे पोइ नवाज़ शरीफ़ वारा हुन पासे विया त इमरान ख़ान उहो अची शुरू कयो ऐं वधीक वोकल थी करणु शुरू करे छॾियो। ऐं तव्हांखे यादि हूंदो हमेशह चवंदोसि त इमरान ख़ान जो जेको सपोर्टर आहे उहो वोकल बि आहे,
वो मैकडोनल्ड में बर्गर खाईंदे खाईंदे बि जेको आहे उहो एस.एन. इकबाल खे घटि वधि ॻाल्हाए विझे जी थो। हा त हू जेको सॼी ॻाल्हि हुई त मूंखे इहो महसूसु थिए थो त असांजी जेका एस्टैब्लिशमेंट आहे हुन पंजाब जी हद ताईं एटलीस्ट उहो प्रेशर में थोरो पोइते थी जी हा जी हा जी हा जी हा पोइते थी आहे ऐं पंजाब जी पॉलिटिकल फोर्सिस खे या पंजाब जे वोटर खे या पंजाब जे पब्लिक ओपिनियन खे हुननि खे स्पेस ॾियणी पइजी वई आहे। जी हा जी हा जी हा इहो बाय चॉइस न आहे, इहो बाय कंपल्जन आहे। हाणे बाय कंपल्जन इन करे चवां थो त ही बिकॉज ही पंजाब जो सेंटिमेंट आहे। त $1 मिलियन जो सवाल इहो आहे त इलाही ॻाल्हायूं था पाण त हाणे छा थी सघे थो, इलेक्शन थींदा उन ते ॻाल्हायूं था, लेकिन आउं जेको हिकिड़ी ॻाल्हि मूं सोची पई कल्ह जॾहिं रिज़ल्ट आया पिए त जॾहिं पंजाब जे माण्हुनि जो पब्लिक ओपिनियन एतिरो मैटर करे थो त पहिरीं हिकिड़े नवाज़ लीग शुरू कयो, उन खां पोइ इमरान ख़ान कंटिन्यू कयो। नवाज़ शरीफ़ बि चवंदो वोटर खे इज़त ॾियो, इमरान ख़ान बि चयो पियो त बंदि कमरनि में जनरल ऐं जजिस फ़ैसिला न कनि, माण्हुनि खे फ़ैसिलो करणु ॾियो। मां चयो ठीकु करे वठो। त इहो स्पेस पंजाब जे माण्हुनि खे त मिलियो आहे त हू पंहिंजी मर्ज़ी जी पंहिंजी चूंड कनि, पर छा इहो स्पेस ॿियनि खे मिलंदो? बलूचिस्तान ऐं सिंध जे वोटरनि खे कॾहिं मिलंदो? कॾहिं बलूचिस्तान ऐं सिंध जे वोटर जे वोट जी बि इज़त थींदी या न थींदी? इहो $1 मिलियन सवाल। जी हा जी